सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। पंहिंजी कोशिशि आहे त सिंध जा रोशन रुख अवां ॾाढो रोशनास करायूं। उन्हनि हीरो सूरबनि खे सिंध जे माण्हुनि ॾाढो आणियो जेकी तारीख़ जे दर्ज़ में दॿाया विया आहिनि। ख़ासि करे धारियल तारीख़ न विसनि, दरबारी लेखकनि जी तारीख़ न विसनि, सिंध जे अवामी किरदारनि खे, आज़ादी पसंद जोधनि जे जदोजहद खे जंहिं नमूने लिकायो आहे, हाणे वक़्तु अची वियो आहे त असीं उन्हनि खे अवाम जे आॾो आणियूं ऐं उन्हनि खे सलाम पेश कयूं ऐं सिंधी क़ौम खे ॿुधायूं त सिंध जे माण्हुनि पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ हर दौर में जदोजहद कई। क़ौमुनि ते कब्ज़ा थींदा रहंदा आहिनि। सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्क, ख़िता ऐं क़ौमूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ग़ुलाम रहियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि आज़ादियूं बि माणियूं आहिनि, जदोजहदूं बि कयूं आहिनि। साॻी सूरत हाल सिंध जी आहे। सिंध कॾहिं ग़ुलाम रही त कॾहिं आज़ादु रही। जॾहिं सिंध ग़ुलाम रही त सिंध जा बच्चा जेके हुया, सिंध जा पुट ऐं धीअरूं पंहिंजे वतन जी आज़ादीअ लाइ आख़िरी साह ताईं विढ़ंदा रहिया, विढ़ंदियूं रहियूं। इंतिहाई अहम किरदार आहिनि। काफ़ी दोस्तनि न ॿुधो हूंदो, मुंहिंजे भेनरुनि न ॿुधो हूंदो, हिकु वॾो किरदारु आहे सिंध जो, सिंध जे आज़ादीअ जो सूरमो। सिंध जे आज़ादीअ जो सूरमो आहे जेको तव्हां मां घटि माण्हू हुन खे वाक़ुफ़ु हूंदा, उहो आहे लाखो उनड़। लाखो उनड़ सिंध जो आज़ादी पसंद सूरमो आहे। अॼु उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन जी जदोजहद ऐं शहादत ते रोशनी विझंदासीं। मुग़ल दौर में सिंध, उन खां अॻु अरगून ऐं तुर्खान दौर में सिंध जा माण्हू धारे राज जे ख़िलाफ़ु विढ़िया, जदोजहद कई। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जो सिंध ते 1520 खां 1701 ताईं कब्ज़ो रहियो। वॾो अरसो हो, इहो तमामु वॾो कब्ज़ो हो। इन अरगूननि, तुर्खाननि, मुग़लनि ख़िलाफ़ु सिंध जे माण्हुनि जदोजहद जारी रखी, क़ुर्बानियूं ॾिनियूं, वक़्ती तौर शिकस्तूं बि खाधियूं, पर पोइ उन्हनि खे फ़तहुनि में तब्दील कयो। त अॼु उन तारीख़ जो हिकु हीरो आहे, उन ते पाण ॻाल्हायूं था। मुग़ल सल्तनत जे ख़िलाफ़ु हुन जदोजहद कई, लाखे उनड़। हाणे हिकु इन खां लाखे उनड़ खां परियो उनड़ जी शहादत खां पोइ लाखो उनड़ उन जे हथ मां झंडो, आज़ादीअ जो झंडो वठी पंहिंजे हथनि में मज़बूतीअ सां झलियो ऐं जदोजहद कई। परियो उनड़ ते बि पाण ॻाल्हायो आहे, ॻाल्हाईंदासीं। हाणे मुग़ल सल्तनत ख़िलाफ़ु जेके माण्हू विढ़िया, जदोजहद कई, उन्हनि जी सख़्तु धारे कब्ज़े जी मुखालफ़त कई, उन में लाखो उनड़, परियो उनड़, इहे बि अहम किरदार आहिनि। हिन लाखे उनड़ जी बहादुरी, जंगी हिकमत अमली ऐं अवामी हिमायत सिंध में वॾे पैमाने ते शरत माणी। अॼु जे विलाग में संदसि मुग़लनि सां जंगियुनि, कामयाबियुनि ऐं आख़िरकार संदसि शहादत जो पाण तफ़सीली जाइज़ो वठंदासीं। हीउ विलाग सिंध जे आज़ादीअ जे जदोजहद जे मुताले में हिकु अहम इज़ाफ़ो आहे। सिंध जी तारीख़ हमेशह आज़ादी पसंदनि ऐं क़ौमी सूरमनि सां भरपूर रही आहे, जिन पंहिंजे जानियुनि जा नज़राना पेश करे आज़ादीअ जी जोत खे रोशन रखियो। लाखो उनड़ अहिड़े ई सिफ़ जो हिकु बहादुर सूरमो आहे, सूरमो हुयो जंहिं पंहिंजे पीउ परे उनड़ जी शहादत खां पोइ मुग़लनि ख़िलाफ़ु बग़ावत जो अलम बुलंद कयो, झंडो बुलंद कयो। संदसि जदोजहद न सिर्फ़ु हिकु फ़र्द जी जदोजहद ई, पर इहा सिंध जे अवामी मज़ाहिमती रवायत जो तसलसुल हुई। अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि ख़िलाफ़ु सिंध जे, उन्हनि जे सिंध ते कब्ज़े ख़िलाफ़ु जेके माण्हू विढ़िया, उन्हनि में हीउ हिकिड़ो अहम किरदारु। परे उनड़ जी शहादत खां पोइ लाखे उनड़ आज़ादी खे पंहिंजो मक़सदु बणायो।
हिन मुग़लनि जी बालादस्तीअ खे लानत सम्झंदे संदनि ख़िलाफ़ सख़्तु जिदोजहद शुरू कई। थोरे ई अरसे में संदसि नालो सिंध जे कुंड कुड़िछ ताईं पहुची वियो ऐं मुग़ल कारंदनि लाइ हू हिकु वॾो ख़तरो बणिजी वियो। मीर अबुल बका जेको मुग़लनि जो हुक्मरान हुयो, हिकु वॾो कारंदो हुयो, लाखे खे दॿाइण लाइ पंहिंजा कारंदा मंज़ूर ऐं जमाल मुक़ररु कया। जॾहिं मंज़ूर उन्हनि ते काह करण जी कोशिशि कई, हिकु कारंदे मंज़ूर उन्हनि ते लश्कर वठी काह करण जी कोशिशि कई, तॾहिं लाखो अॻुवा टई हिकमत अमली तरतीब ॾेई संदसि लश्कर जो घेराव करे वरितो। हिन पंहिंजे साथियुनि सां गॾिजी 20 खनि मुग़ल सिपाही मारिया ऐं संदनि हथियार ऐं सामान हथु कयो। मुग़ल भॼी विया वेड़ खां। मंज़ूर जेको हुयो मुग़लनि जो कारंदो भॼी वञी जहांगीराबाद जे किले में पनाह हुन वरिती। माना ही फतेह जेका हुई लाखे जी बहादुरी, लाखे उन्हनि जी बहादुरी हिकमत अमलीअ जो सबूत हुई। अबुल बका जी बीमारी खां पोइ संदसि पुटु अतीकुल्लाह वॾे लश्कर सां उन्हनि ते हमले लाइ मोकिलियो वियो। लाखे ऐं संदसि साथियुनि ॻाल्हियुनि लाइ आमादगी ज़ाहिर कई, पर अतीकुल्लाह जेको मुग़ल हुयो उनजो उहो गुरूर में अची ॻाल्हियुनि बदिरां जंग जो हुन रस्तो इख़्तियार कयो। जंहिंखां पोइ साबियो वारे ढंढ ते सख़्तु मुक़ाबिलो थियो। लाखे पंहिंजी सूरियाईअ सां मुग़लनि जे लश्कर ते हमिलो कयो ऐं शुरूअ में केतिरा ई सिपाही हुन मारे छॾिया। पंहिंजे साथियुनि समेत हुन वेड़ कई। जंग दौरान लाखो उन्हड़ दोधे सूमरे वांगुरु निहायत सूरियाईअ सां विढ़ंदे शहीद थी वियो। संदसि शहादत बावजूदि उन्हड़नि यानी हिन जे लश्कर अतीकुल्लाह मुग़ल खे सख़्तु शिकस्त ॾिनी, जंहिंखे ज़िलत सां जहांगीराबाद जे किले ॾांहुं भॼणो पियो। उन्हड़नि संदसि सामान, संदसि फ़ौजनि जा हथियार पवार पंहिंजे कब्ज़े में आंदा। तारीख़ी हवालनि मूजिबि लाखे उन्हड़ जी जेका शहादत आहे सन 1024 हिजरीअ में थी। 1024 हिजरीअ में लाखो उन्हड़ सिंध जे आज़ादीअ जी तारीख़ में हिकु अहिड़ो सूरमो हो जंहिं पंहिंजी जान आज़ादीअ जे जिदोजहद क़ुर्बान कई। संदसि शहादत सां सिंध जी अवामी मज़ाहमती तहरीक खे नओं जज़्बो मिलियो, नओं जोश मिलियो। लाखे जी बहादुरी ऐं क़ुर्बानीअ जो जाइज़ो ॾेखारे थो त सिंधी अवाम कॾहिं बि ग़ुलामीअ खे क़बूल न कयो आहे। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।